आवाज़ मीडिया ग्रुप के तरफां ही एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे। हिन में क़ौमी अवामी तहरीक तरफां ऐं साथी शरीक थिया आहियूं। असां अॼु जेको एहतजाज आहे उहो सहाफ़त ते जेको आहे सो क़त्लेआम जेको साफ़ियुनि खे सचनि साफ़ियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारीनि पिया, जंहिंमें अजय लालवाणी आहे, अज़ीज़ मेमण आहे ऐं शहीद नसरुल्लाह गॾाणी आहे। असीं इन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो था करियूं ऐं असीं अहिड़ा इख़्तियारियुनि खां इहो चऊं था त जेको साफ़ियुनि जे लाइ जेको अवां ही हिते जेको क़त्लेआम शुरू करायो आहे, महिरबानी करे हिनखे गुंजो ॾियो, हिन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो। ईअं न थिए जो सुभाणे केर बि हक़ सच जी ॻाल्हि न करे, ही समाज ही मुआशिरो जेको आहे सो टुटी तबाह थी। असांजो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां त जेके बि सिंध में सहाफ़ी कलम धणी जेको बि माण्हू आवाज़ु उथारे थो उहो या त गुम थियो वञे थो, या त उन ते FIR थिए थो, या त उन जी प्रॉपर्टीज़ जेके उन्हनि ते कब्ज़ा थियनि था, या त हू क़तल थियो वञे थो। अहिड़ा केतिरा ई वाक़िया आहिनि। अज़ीज़ मेमण या अजय लालवाणी या पंहिंजो नसरुल्लाह गॾाणी, उन्हनि समेत ॿिया केतिरा इलियास समूह या ॿियनि जिन्हनि ते FIR थिया जिन्हनि ते असीं उन्हनि जी मज़म्मत करियूं था। ऐं एज़ ए रिपोर्टर एज़ ए सहाफ़ी तव्हां सभिनी सां ई वचन था करियूं असीं त जॾहिं बि कंहिं बि मज़लूम सां ज़ुल्म थियो असीं उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं असीं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते कहिड़ो बि ख़ान ज़रदार वॾेरो भोतार हुजे उनखे गिरफ़्तार करे ऐं उनजे गाॾाणी साहब जी वालदा सां इंसाफ़ कयो वञे, जेकी अॼु ताईं थाणे ते वेठी आहे उन्हनि जो FIR नथो दर्ज थिए। जंहिं रियासत में FIR दर्ज करण लाइ फर्स्ट इन्वेस्टिगेशन रिपोर्ट करण जे लाइ बि ऑफिसर रज़ामंद न हुजनि त उन्हनि मां अॻिते कहिड़ियूं महिनूं रखजंदियूं। नसरुल्लाह गॾाणी जे खून सां थींदड़ नाइंसाफ़ी ऐं उन जे लाइ मज़म्मत कयां थो त हीअ जेका नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं सिंध में सहाफ़ियुनि सां या जेको बि गांठ मथे खणे थो उनखे किरायो वञे थो, उनखे क़तल कयो थो वञे, इन जी मज़म्मत कंदे इहो चवां थो त सिंधी माण्हू सभु जाॻो ऐं जेसि ताईं बि असां सां ज़ुल्म थींदो, बर्बरियत हूंदी, तेसि ताईं सुख जो साह न खणो, जाॻो, गैरत कयो। अॼु उनजो क़तल थियो आहे, सुभाणे तव्हांजो बि थींदो। हीउ वारो सभिनि जो अचिणो आहे। उन करे ऐं सभिनि दोस्तनि खे पुरज़ोर अपील थो कयां त थींदड़ जेका ॾाढ मुड़सी आहे या नाइंसाफ़ी आहे उनखे लगाम ॾिनो वञे ऐं पंहिंजनि उन्हनि पालतू माण्हुनि खे लगाम ॾिनो वञे जीअं त कंहिंसां ज़ुल्म न थी सघे। जीअं सिंध जेल थी।